नाज़िम फैज़गंज में सकाफती ॾियारे ते ॻोठ रसूल बख्श चांग में घोड़नि जी डोड़ कराई वई। तफ़सीला पेश आहे बासित चांग जी रिपोर्ट। धरती टीवी नेटवर्क पारां तालीम प्यारो सिंध सारी उनवान हेठ अॼु ॻोठ रसूल बख्श चांग में घोड़नि जी दौड़ कराई वई, जंहिंमें घोड़े सवारनि हिस्सो वरितो आहे। हिते मौजूद घोड़े सवारनि जगन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। एकता ईद ॾियारे खे कीअं पिया ॾिसनि? घोड़नि जी दौड़ जो जेको पुराणो हिकिड़ो रस्मी कल्चर आहे असांजो, उनखे उजागर कयो वियो आहे ऐं असां धरती टीवी वारनि जा वधि में वधि मशकूर आहियूं जिन असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे ॻोठ में अची करे असांजो मान मथां कयो ऐं असांजे नौजवान नसुल में तालीमी शऊर ऐं टोपी अजरक वारो जेको शऊर इहो अलहमदुलिल्लाह ॾिसूं पिया, इहो अॻिते हली इलाही जेको असांजो मान मथां थींदो। घोड़नि जो भलो शौक़ु आहे, कुते कुकड़ खां तमामु बहितरीनु शौक़ु आहे। अॼु नौजवान के चऊं था त बाबा ही ॿियनि शौक़नि खां ही तमामु शौक़ु भलो आहे, हिन में अलाह राज़ी आहे। सिंधी अजरक टोपी शान असांजो आहे। हे पैगंबरनि जी सवारी आहे। असां हे अॼु ईद जो मुंहिंजो सकाफ़त जो ॾींहुं आहे, मल्हायूं पिया। अजरक ऐं टोपी असांजो सिंध जो हिकिड़ी सकाफ़त आहे। हिन सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं ऐं असां इहो फ़ख़ुर सां चऊं था ऐं इनखे फ़ख़ुर सां इन करे मल्हायूं था जो असां क़दीम क़ौमुनि सां तालुक़ु रखूं था ऐं असां हर साल हर नए टॉपिक सां हीउ ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। ओवरऑल तालीम जे हवाले सां हीउ ॾींहुं मल्हायो पियो वञे। कैमरा टीम सां गॾु बासित चांग, धरती टीवी न्यूज़ फैज़गंज। तालीम प्यारो सिंध सारी।